खबर शामिल कयूं था काज़ी अहमद खान। रिपोर्टर हुमेर अली दाहिरी जी रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद जी यूसी ठठ में हलंदड़ बरसातुनि बचलपुर में तबाही मचाए छड़ी। केतिराई घर किरी पट पइजी विया। बचलपुर बरसात मुतासरन जो यूनियन काउंसिल ऑफिस अगियां सख्त एहतजाज कंदे यूसी चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं वार्ड जो जनरल काउंसलर ते शदीद तनकीद ऐं नारेबाज़ी ॻोठाणनि ओठा, मल्लाह, कल्होड़ा, डाहिरी बरसात मुतासरन केतिरनि मिसकीननि जा घर डही पट थी विया। वधीक साहिल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जावेद ओठो, अनवर मल्लाह, गुलाब ओठो, कुर्बान डाहिरी, नूर मोहम्मद डाहिरी, गुल हसन ओठो, अशरफ ओठो, फ़कीर अलादीन ओठो, ॾाढो जूनेजो ऐं ॿियनि चयो त असांजे यूसी में केतिराई दफ़ा टेंट मुतासरनि लाइ आया, पर यूसी जा चूंडियल मेंबर मनपसंद माण्हुनि खे राति जी अंधेरे में टेंट ॾिना वञनि था। असां जॾहिं हुननि वटि अचूं था त चवनि था अवां वोट कोन ॾिनो आहे, टेंट कोन ॾींदासीं। असांजा घर ऐं दीवारूं किरी पट पइजी वञनि थियूं, जॾहिं त असां पंहिंजा बचा वठी खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। बरसात मुतासिर माण्हुनि जो वसवारनि जे तालुका काज़ी अहमद, एडमिनिस्ट्रेटर, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद, मुख्तियारकार MPA ऐं MNA खे मदद जी अपील करे छॾी आहे। वाइस चेयरमैन आहे, चेयरमैन आहे, काउंसलर आहे, पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे टेंट ॾियनि था, राति जो 2 बजे ॾियनि था, पोइ अलाए खपाईंदा अलाए छा था कनि, उहो हुननि खे ख़बर आहे। पर मनपसंद माण्हुनि खे ॾियनि था। ग़रीब घर किरी पिया आहिनि, जेके सभु माण्हू आहिनि, असांखे को बि टेंट न मिलियो आहे। असांजा कचा घर आहिनि, असांजा बचा परेशान आहिनि। चेयरमैन आहे असांजो, वाइस चेयरमैन आहे, जेके राति जो ॾींहं जो नाला लिखंदा, राति जो 1 बजे धारे उन्हनि माण्हुनि खे फ़ोन करे ऐं उन्हनि खे टेंट मनपसंद माण्हुनि खे, पंहिंजे हारनि खे, पंहिंजे मज़दूरनि खे ॾियंदा। ॿिए कंहिं बि ॻोठारे को टेंट न मिलियो आहे। घर किरी पिया आहिनि, असांजा घर कोट किरी पिया आहिनि। अलाह जो कसम आहे।